मौसम जे बारे में तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं त अॼु 20 अगस्त जे दौरान 24 कलाकनि जे दौरान सिंध भर में किथे तेज़ तूफ़ानी बरसाति थींदी ऐं किथे जेको आहे बरसाति कान थींदी। इन वीडियो खे पूरो ॾिसंदा ऐं मौसम खां बाख़बर रहण जे लाइ शाहिद खुसरो वीलॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं फेसबुक पेज खे फॉलो लाइक ज़रूरु शेयर कंदा इन वीडियो खे, जीअं कंहिं ॿिए खे बि मौसम जी अपडेट मिली सघे। रोज़ाना जीअं अॼु बि तव्हांखे अपडेट ॾींदा रहूं त बलूचिस्तान जे शमाली इलाइक़नि में बरसाति जा इम्कान आहिनि। गरज चमक सां बरसाति थींदी, बाक़ी अंदरूनी बलूचिस्तान में मौसम गर्म रहंदो ऐं पंजाब में बि मौसम अॼु बि गर्म रहंदो 3 ॾींहंनि ताईं। ऐं पाकिस्तान जे शुमाली इलाइक़नि में बरसाति जा इम्कान आहिनि। बाक़ी 23 अगस्त खां वरी बरसाति शुरू थींदी, जीअं कराची आहे ऐं शुमाली इलाइक़नि पाकिस्तान जे में बरसाति जा इम्कान आहिनि। बहरहाल 20 अगस्त जी तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं सिंध में कहिड़े इलाइक़े में बरसाति थींदी। दोस्तों, अॼु 20 अगस्त 24 कलाकनि जे दौरान सिंध जे साहिली पटन ऐं कराची जे मथां जेको आहे बरसाति जा इम्कान आहिनि। गरज चमक सां बरसाति थी सघे थी। बाक़ी अंदरूनी सिंध में मौसम गर्म ऐं मरतूब रहंदो रोज़ाना। जीअं अञा 3 ॾियारनि ताईं मौसम सिंध भर ऐं बलूचिस्तान पंजाब में मौसम गर्म रहंदो ऐं सिर्फ़ु कराची साहिली पटन ऐं कराची जे मथां बरसाति जा इम्कान आहिनि। दोस्तों, ही अपडेट रोज़ाना जीअं तव्हांखे असां ॾींदा आहियूं, इन गौर सां ॿुधंदा कयो। मौसम जे बारे में हर माण्हू खे अपडेट हुजणु खपे। मौसम जी तफ़सीलात ज़रूरी आहे। असांखे ॾींदा इजाज़त। ही वीडियो ज़रूरु शेयर कजो फेसबुक पेज ते अगरि ॾिसी रहिया हो, जेके ॿिए खे बि अपडेट मिली सघे। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।